मिठा अज रवाज थी वियो आहे या रस्म थी वई आहे के जी पकड़ी गुम थे थी त कुरान झिटिन में रुलाए थो के जो छेड़ो थे तो झिटिन में कुरान रुलाए थो फैशन में कुरान रखे तो वने वो मिठा ये कुरान कसमन जलन आयो आहे ये कुरान फैशन जलन आयो आहे ये कुरान झिटिन में रुलाए जलन आयो आहे ये कुरान खोले पढ़ण जले आयो आहे ये कुरान खोले पढ़ंदे दुनिया में भी बेड़ा पार थींदे त आखिरत में भी बेड़ा पार। कुरान नूरे मुबीन आहे कुरान शाफे आहे कुरान नाफे आहे कुरान दवा आहे कुरान निजात ॾियारींदड़ आहे कुरान जन्नत में पुॼाईंदड़ आहे। केड़ा केड़ा जन्नत में वञण था चाहियो ओ जेके खटुनि ते वेठा आहिनि जो ख़बर तव्हां खटुनि ते जन्नत में उतरी वेंदो छा हली अचो मोहब्बत जे मेड़ाके में मुस्तफा नज़रे करम फरमाया अब्दुल हमीद तद जमाइत अज तो वट ही आया मुस्तफा नज़रे करम फरमाया तद हिते अज ही जमाइत आया वाह जो मेरे दिल के अज ही रंगवा हर तरफ सल्लू अला जीवाया तदहिते अज ही जमाइत आया। मुझा दोस्तों कुरान एक गैबी खजानो आहे कुरान में अनखुट इसरार आहिन बेपाया अनवार आहिन पर ये मिलंदा उन्हनि खे जेके मुत्तकी ऐं गैब खे मञण वारा आहिनि छो त कुरान खुद फरमायो ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन ये किताब आहे जंहिंमें को बि शक न आहे पर इहो हिदायत उन्हनि खे ॾींदो जेके मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि जेके मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि जेके अल्लाह वारनि सां कंढियल आहिनि जेके पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाइण वारा आहिनि जेको अल्लाह खे यादि करे मदीने वारे मुस्तफा सां दिलड़ी लॻाए इन्हनि खे ई क़ुरान हिदायत ॾींदो। वरी बि चओ सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि पढ़ो सल्लल्लाहु नातुन तव्हांखे ॿुधाईंदुसि पर यार सलात त पढ़ो अॼु तव्हां मां ॾिठो आहे न तक़रीबन मूंखे ॿियो 3 साल 4-5 जलसा मां नवां जतोई जे आस पास में कया आहिनि नात खान नात पढ़े या मौलवी साहब नात पढ़े त माशाअल्लाह सभिनी में इश्क पैदा थींदो आहे पर अॼु मां तव्हांखे नात बि ॿुधाईंदुसि पर जेके तव्हांखे हदीस ॿुधाइण चाहियां थो रब जो क़ुरान जो तर्जुमो करे ॿुधायां थो इहे तव्हांजे कननि जे ॿुधण जे लाइ न आहिनि दिल ते लिखण जे लाइ अमल करण जे लाइ आहिनि। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों कुरान एक गैबी खजानो आहे कुरान जो खजानो उनखे मिलंदो जेको कुरान जो क़दरदान हूंदो जेको कुरान जो क़दरदान आहे जॾहिं माण्हू रात जो सुम्ही पवनि था हे उथी अल्लाह जे कुरान जी तिलावत तो करे ॾींहं जो माण्हू रात खुलियल रखनि था ॿटाकनि में पंहिंजी ज़ुबान खे इस्तेमाल कनि था भोग तमाशन में खेलनि में पंहिंजी ज़ुबान खे विञाइनि था पर क़ुरान जो क़दरदान ॾींहं जो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे पंहिंजे अखियुनि मां लुड़को वहाईंदो आहे त क़ुरान उनखे सलीम हलीम होशियार ऐं बेदार बनाए छॾींदो आहे।
वो मिठा अज दर्दो ते कुरान पढ़ पजे बच्चन के पढ़ा हाफिज साहब तुझी मस्जिद में कुरान जी तालीम दींदो आ तोखे घुर्जे त कुरान जे हाफिज जी खिदमत कर कुरान जे हाफिज जी तू खिदमत कंदे क़यामत जो ॾियारो थींदो रब फरमाईंदो हाफिज जन्नत में वञ हाफिज भी रहंदो रब फरमाइंदो छो भी तो हाफिज साहब अर्ज कंदो मौला जेकर मां जन्नत में वञा जॾहिं मां मस्जिद या मदरसे में कुरान जी तालीम ॾींदो हुयुसि त मुंहिंजो ख़िदमतगार जहन्नम जे रस्ते ते बीठो आहे मां उनखे गॾाए जन्नत में वठी वञणु रब फरमाइंदो हाफिज जे तुंहिंजी दुनिया में खिदमत कई इन्हे के भी जन्नत में वठी वञ मुझा दोस्तो कुरान पढ़ो छो तो कुरान सां दिल के सुकून मिलंदो आहे दिमाग़ के सुकून मिलंदो आहे दिल जो सूर वठंदो आहे कुरान अहिड़ो त शिफ़ा वारो आहे जो बुज़ुर्ग फरमाइनि था जंहिंजी नज़र घटि हुजे रुॻो सुबुह जो कुरान के खोले कुरान जो दीदार करे सीने सां लॻाए उन जी नज़र तेज़ थी वेंदी अल्लाह तौरात ब मूसा इंजील ब ईसा हस्तक फिदायत कुरान मोहम्मद तौरात मूसा पे नाज़िल जो इंजील ईसा पे लखो पर ये सब आसमानी किताब मोहम्मद